नओं ॻुड़ खां अनवर बेमल जी रिपोर्ट मुताबिक़ रांधण में आइन हर शहरी जे हक़नि जो ज़ामिन आहे ऐं जेकॾहिं इन में बार बार तरमीमूं करे अवामी हक़नि खे कमज़ोर कयो वेंदो त इन जमहूरी असूलनि जे अबतड़ अमल आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार एसयूपी सरबराह सैयद शाह रांधण में अवामी आगाही मुहिम जे तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त असांजे बुनियादी हक़नि ते धाड़ा हयां पिया वञनि। हुकूमत जंहिं नमूने सां आइन में तरमीमूं करे रही आहे उहो अमल अहिड़ो लॻे थो ॼण मुल्क जे समूरनि वसीलनि ऐं मिल्कियतुनि ते कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। संदसि चवणो हो त अवाम खे पंहिंजे हक़नि जी तहफ़ुज़ लाइ सुजाग थियणु घुर्जे ऐं गॾियल जदोजहद ज़रिए अहिड़ियुनि पॉलिसियुनि जो मुक़ाबिलो करणु घुर्जे। हुन ज़ोर भरियो त सिंध समेत सॼे मुल्क जा वसीला अवाम जी मिल्कियत आहिनि ऐं कंहिं बि हुकूमत खे इहो इख़्तियार हासिल नाहे त हू इन्हनि ते हिकु तरफ़ो कब्ज़ो करे या अवाम खे उन्हनि जे हक़नि खां महरूम करे। हुन अपील कई त बाशऊर शहरी अॻिते अचनि ऐं पंहिंजे आईनी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ आवाज़ उथारीनि। हिन मौक़े ते रोशन अली बुढ़ो, अमीर हुसैन पंवर, डॉक्टर बरकत अली जतोई, सिकंदर सोढर, हबीब हज़ूरी, फ़कीर मोहम्मद तुन्यो, ग़ुलाम शबीर मंगी, मीर मज़हर जतियाल, साबिर हुसैन राधड़, ज़ाहिद सुमरो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। तमीज़ आगरो, असलम आगरो।